नाज़रीन आंदनि जी ख़बरुनि लाइ हलंदासीं ईशा अयूब ॾांहुं। थैंक यू। नाज़रीन, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की नई इंतजामिया चीफ सिलेक्टर मोहम्मद वसीम के बरतरफ़ करे छॾियो। इंग्लैंड खिलाफ होम ग्राउंड ते पहिरियों भेरो क्लीन स्वीप शिकस्त बाद चीफ सिलेक्टर मोहम्मद वसीम के बरतरफ़ कियो वियो। इहो फ़ैसिलो अहिड़े वक़्त साम्हूं आयो आहे जॾहिं नजम सेठी PCB जी इंतज़ामी कमेटी जी चार्ज संभाली आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ PCB 2019 जे आइन के रद्द करण ऐं नजम सेठी जी सरबराही में 14 रुकनी कमेटी के खातेदार ढांचे जी बहाली ते कम करण जा मुकम्मल इख्तियार ॾियण बाद रमीज़ राजा ऐं उन जे बोर्ड के हटायो वियो हो। नजम सेठी जे हाकारी बयान ते पिशावर ज़ल्मी नाराज़गी ख़त्म करे छॾी। PSL फ्रेंचाइज़ जे चेयरमैन जावेद अफरीदी पिशावर में इंटरनेशनल ऐं PSL मैचिस कराइण ते नजम सेठी जी वाखाण कई। जावेद आफरीदी चयो त पिशावर जा मदाह पंहिंजे शहर में क्रिकेट ॾिसण लाइ बेताब आहिनि। पिशावर ऐं खैबर पख्तूनख्वा जे शहरनि मुल्क में अमुन लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पिशावर ज़ल्मी हमेशह PCB सां गॾिजी मुल्क में क्रिकेट जी बहालीअ लाइ कोशिशूं कयूं आहिनि। हुन चयो त इंशाअल्लाह PSL 9 में असांजी टीम अरबाब नियाज़ स्टेडियम में एक्शन में हूंदी। जावेद आफरीदी चयो त पिशावर ज़ल्मी जा क्रिकेटर्स माज़ी वांगुरु आर्मी पब्लिक स्कूल पिशावर वञी शहीदनि खे सलाम बि पेश कंदा।